सिंधी सॼे दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। एपिसोड 16 16। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ is initiative of HRD Ministry यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। तमाम दुखी समाचार। श्री वासुदेव मोही, सिंधीअ जो वॾो कवि, कथाकार, आलोचक, साहित्यकार, साहित्य अकादमी ऐं सरस्वती समान सां समानत, परम मित्र, मार्गदर्शक, साईं जे चरणनि में परलोक पधारिया। सिंधी भाषा ऐं साहित्य खे तमाम वॾो धक पहुचो आहे। असांजे पारां आत्मा जी शांति शांति शांति। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। COVID-19 19 असांजे भारत देश में सभिनी खे ॾकाए रहियो आहे। 24 कलाकनि में 46,759 नवां केस, उन मां 509 मरी विया। नई दिल्ली, कोरोना जो ग्राफ हिकु दफ़ो वरी वधी रहियो आहे, सभिनी खे ॾकाए रहियो आहे। रोज़ कोरोना संक्रमित मरीज़नि जा नंबर वधी रहिया आहिनि। गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां कोरोना संक्रमित मरीज़नि जी संख्या 40,000 पार थी रहियो आहे। टी लहर जे आहट खां घटि नाहे। फिल्म एक्ट्रेस तापसी पन्नू ऐं कोर्ट केस। शादीशुदा रेप जो केस, उन जो फ़ैसिलो। शादीशुदा बलात्कार जे हिकु मामले में छत्तीसगढ़ हाई कोर्ट जे फ़ैसिले खे खणी एक्ट्रेस पन्नू विस्पति ॾींहुं ॿुधायो, बसि हाणे इहो ई ॿुधणो हो। गैर तलब आहे त हाई कोर्ट आरोपीअ जे ख़िलाफ़ धारा 377 बरक़रार कंदे चयो कि पतीअ द्वारा पंहिंजे पत्नीअ सां सेक्स करणु गुनाह नाहे, भले हू ज़बरदस्त या स्त्रीअ जे इच्छा जे ख़िलाफ़ हुजे। पेश आहे अॼु जो समाचार। क्रिकेटर हार्दिक पांड्या जे हथ में 5 करोड़नि रुपयनि वारी वॉच। क्रिकेटर हार्दिक पांड्या वेझड़े में कुझु फोटो शेयर कया ऐं हिकु फोटो में हू हरे पने हीरनि सां जड़ियल पेट खे नॉटिलस प्लेटिनम 5,711 जड़ियल ॾिसी रहियो हो। वॉच जी क़ीमत 5 करोड़ रुपया आहे। GQ इंडिया जे मुताबिक़ 32 बगेट कट हीरनि वारी हूअ वॉच पूरे तरफ़ सां प्लेटिनम सां ठहियल आहे। अॼु जो समाचार। ग्रेट कमिटेड अमिताभ बच्चन फिल्म चहिरे जे लाइ पाए बि फीस न वरिती। इहो हुन जे रिपोर्टर ॿुधायो। वादे जे अनुसार चहिरे फिल्म में पार्ट शूट लाइ
इंटरनेशनल लोकेशन ते वञण लाइ चार्टर्ड प्लान कयो वियो। उन जे लाइ बि पैसो अमिताभ बच्चन पाण ख़र्च कयो। प्रोड्यूसर आनंद पंडित ॿुधायो, टैक्स करण जे लाइ अमिताभ खे फिल्म में फ्रेंडली अपीयरेंस क्रेडिट ॾिनो वियो। बस आनंद चयो, सर इतने कमिटेड थे कि उन्होंने आने जाने के लिए अपना पैसा खुद खर्च किया। पेश आहे अॼु जो समाचार। तालिबान जो बयान, पाकिस्तान असांजो ॿियो घर जहिड़ो आहे। अफ़गानिस्तान तालिक जे स्पीकर ज़बीदुल्ला मुजाहिद चयो त पाकिस्तान असांजे ॿिए घर जहिड़ो आहे ऐं भारत समेत ॿियनि शहरनि वांगुरु वधीक बहितर रिश्तो चाहे थो। वरी ज़हीबुल्ला चयो, अफ़गानिस्तान पाकिस्तान सां सीमा मुक़ररु करे सघनि था। जे धर्म जी ॻाल्हि आहे त पाण में जुड़ियल आहे। ॿई मुल्क हिक ॿिए सां घुल मिल थियल आहिनि। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। टमाटनि जी क़ीमत बदहालत, क़ीमत किरी पई आहे। महाराष्ट्र जे किसाननि टमाटा रस्ते ते फिटी करे छॾिया। महाराष्ट्र जे नासिक ऐं औरंगाबाद में होलसेल बाज़ार में 1 किलो टमाटर जी क़ीमत 2-3 रुपए जे ख़िलाफ़ टमाटर रस्ते ते फिटी करण जो प्रदर्शन कयो। हिकु माण्हूअ चयो, सरकार हालत ॾिसे, जेकॾहिं वधीक अघु घटिजी वञे त सरकार खे नुक़सान जी भरपाई जे लाइ मुआवज़ो ॾियणु खपे। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। एक्टर आमिर खान जे भाउ जी कहाणी। हुन चयो, मूंखे पैसा कोन आहिनि, इन करे शादी कोन कई आहे, ख़र्चो नथो करे सघां। हुन वधीक चयो, मेरा कोई गर्लफ्रेंड भी नहीं है, क्यों, उसको रखने के लिए महंगा खर्चा है ऐं ज़ाल जो ख़र्च उन खां बि वधीक आहे। मुंहिंजी पिक्चर हिट वई, मां हिकु छोकिरी ॻोल्हणु शुरू कंदुसि। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। गुरु ग्रंथ जूं 3 कापियूं काबुल मां आयूं। केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरीअ मंगलवार ॾींहं ते काबुल अफ़गानिस्तान मां गुरु ग्रंथ जूं फ्लाई में आंदल गुरु ग्रंथ साहिब जूं 3 कापियूं रिसीव कयूं। उहे फ्लाइट में आयल हुयूं। फ्लाइट में 46 अफ़गानी समेत उतां खां निकाल कयल भारतीय नागरिक आया आहिनि। पूरीअ वीडियो शेयर कयो, जंहिंमें मथे ते पवित्र ग्रंथ जी कापी रखी सतनाम श्री वाहिगुरु, सतनाम श्री वाहिगुरु चई रहियो हो। सेप्टेंबर 2021 ते कुल 12 ॾींहनि लाइ बैंकूं बंदि। सेप्टेंबर 2021 में बैंक त्योहार ऐं आर्तवार छंछर जा 6 ॾींहं मिलाए बंदि रहंदियूं। अलॻि अलॻि राज्यनि में मोकलूं अलॻि अलॻि हूंदियूं। देश में सभु बैंक लगातार 12 ॾींहं बंदि न हूंदियूं। रिज़र्व बैंक ऑफ इंडिया जी हॉलीडे लिस्ट हीअं आहे: 8, 9, 10, 11, 17, 20 ऐं 21 सेप्टेंबर ते अलॻि अलॻि राज्यनि में बैंक बंदि रहंदियूं। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूले।